अस्सलाम वालेकुम दोस्तों, कींजर ढंढ जो सफ़र। जी हाँ दोस्तों, ये पोयां ऐं बीठल आहियां कींजर ढंढ जे कप ते। अवां ॾिसी रहिया आहियो हीअ कींजर ढंढ। जी हाँ, ऐं ॾिसो त कींजर जो परे परे ते हीउ जेको मंज़र जेको आहे, पाणी जेको बीठल आहे कींजर ढंढ जे। ॾिसो कीअं इलाही खोड़ सारो पाणी बीठल आहे। ऐं दोस्तो ॾिसो त कहिड़ी कींजर ढंढ आहे। हीअ कींजर ढंढ न दोस्तो, हीअ आहे मुंहिंजे ॻोठ जी लोकेशन। ऐं ॻोठ साले खां ॾेर जो लोकेशन आहे जिते हीउ पाणी बीठल आहे। हीउ पाणी चौगिर्द बीठल आहे, ॻोठ जे चो तरफ़ ई पाणी पाणी आहे। ऐं हीउ जेको आहे हीउ ॾेख ॾींदो आहे कींजर ढंढ जो। ऐं असां जेके ॻोठ वासी आहियूं, जेके ॻोठ वारा आहिनि, ऐं बार बार ॻोठ वारनि जो जेको आहे अपीलूं कंदा रहिया आहियूं त बाबा असांजो बारिशुनि में ऐं जेको आहे ॻोठ सफ़ा ॿुॾी वेंदो आहे, पाणी दाख़िलु थी वेंदो आहे अंदरि। ऐं घटियुनि में गिलियुनि में जेको आहे पाणी दाख़िलु थी वेंदो आहे। ऐं ॾिसो पिया तव्हां पाणी ॾिसो पिया त परे परे ते हीउ जेको पाणी बीठल आहे इहे पूरे ॻोठ जे चो तरफ़ आहे। ऐं असां बस वारनि खे इहे बार बार अपील बि कयूं था, वरी बि ॿीहर अपील कयूं था पिया त महिरबानी कयो, असांजे हिन कींजर ढंढ जी बि तव्हांखे पारत आहे। हिन कींजर ढंढ खे जेको आहे असांखे बंदि ॾियारे ॾियो ऐं हिन जी थोरी देखभाल कयो, हिन ते रहम सानी कयो, नज़रसानी कयो असांजे ॻोठ जे मथां। तव्हां दोस्तनि जी ऐं तव्हां मुअज़्ज़िज़नि जी, तव्हां MPs MNAs जी वॾी महिरबानी थींदी। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा टणंदा रहो। हीअ आहे असांजी कींजर ढंढ, ॻोठ साले खां ॾेर। ठीकु आहे, हीअ कींजर ढंढ अलमारूफ़ ॻोठ साले खां ॾेर। दोस्तो नेक्स्ट वीडियो जे लाइ काजी सितार करींदा इजाज़त। अलाह भाई।